नाज़रीन, बदीन शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में गंदो पानी बीठल है, जन इंतजामिया तरफा को भी तहरुक न वठण करे रहवासियों के अच वञ में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। वधीक तफ़सील सदा अली मोहम्मद शाहानी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, बदीन जिले के हेडक्वार्टर शहर बदीन के इंतजामिया चूंडियल नुमाइंदन बेगानो बनाए छो है। शहर के समूरन रोडन ते गटरन जो गंदगी वारो पानी छोलियों हण लगो है। अस्पतालन, कॉलेजन, स्कूलन वेंदड़ रोडन ते बीठल गंदगी वारो पानी मुसाफिरन, शागिर्दन लाइ अज़ाब बणियल। जिले इंतजामिया तोड़े चूंडियल नुमाइंदन म्यूनिसिपल कमेटी की नाइल्मी ते शहरन की सख्त कावड़ धरती टीवी न्यूज़ के इंतजामिया की बेअसी की दाह हिन तरह दिनी। बदीन जो को वाली वारस ना है। बदीन अग में वो बदीन हींअर ना है, बदीन अग में है। असांखे भी अची अच्छी ॾाढी अथई है बदीन शहर में रहंदे। अहिड़ी पोजीशन अगे कदे न ॾिठी जेका हिन 2 खां 3 साल में असां बदीन जी पोजीशन ॾिठी है। के जो लेडीज़ आहिनि के मर्द आहिनि हिते किरंदा आहिनि, जेके मूं पाण सिधो कयो आहे। नलका टुटा पिया आहिनि, वाटर सप्लाई वारा उन्हनि जो पानी गटर छिलियो ॿाहिरि, उहो बि रोडी जे वेझो पवनि। पोइ इहा ख़बर कोन थी पए पानी आहे छाजो। परेशानी पोइ गंदगी तुरो सभु घटिजे थो। पोइ बीमारी कोरोना खां वधीक इहा बीमारी आहे। भाई अफ़सोस की गाल है, तव्हां जंहिं गली में गुज़रो ओॾे ओतिरो पानी ॾिठो आहे, माण्हू हली नथा सघनि। मेन रोड ते गलियुनि जी इंतहाई हालत ख़राब है। हिते जेके पीनल नुमाइंदा आहिनि उनमें कख बनी वीणू आहे। हर शइ हर गली में तव्हां गंद नज़र ईंदो। 4 साल थी विया कि रोड को साफ़ कयो, रोड ते किचिरो एतिरो पियो आहे, गटर में नालियूं बंदि आहिनि। नाज़रीन, अवां शहर बदीन के माण्हुनि जा वीचार ॿुधा। संदन चवण आहे त गुज़िरियल 3 सालनि खां बदीन के खंडरात बणायो वियो आहे। ज़िले इंतजामिया तोड़े चूंडियल नुमाइंदन भी मोह मोड़े छॾियो आहे, जंहिं करे शहर सॼो गंदगी में तब्दील थी वियो आहे। जंहिं करे सिंध हुकूमत के फौरी नोटिस वठी शहर के रोडन पाड़न की सफ़ाई कराए शहरन के बुनियादी हक़ ॾेई संदन बेचैनी खत्म कई वञे। कैमरामैन गुलाम हसन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।